इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो। मुंहिंजो गनवा मुंहिंजो मुड़ुस मूंखे मारे कुटे मुंहिंजा ॿार खणी वियो आहे। गुलाम शबीर लिगारिया 4 ॿार मुंहिंजा खणी वियो आहे। चाहे तो तूं 5 मिटनि माइटनि में न वञ, मर जी त बि न वञ। हुतां मूंखे ॿार खसे मारे कुटे हाणे मूंखे धमकियूं थो ॾे, तुंहिंजा मामा मारींदसि, तुंहिंजा भाउ खणंदसि, तुंहिंजे पीउ खे मारींदसि। जे मूं बेवसी खां कोर्ट कई आहे तॾहिं मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजा नंढड़ा बच्चा खसे विया, अॼु 5-6 ॾींहं मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजे मामनि जे मथां केस थो करे, मुंहिंजे भाउनि मथां केस थो करे, धमकियूं थो ॾे, मां खणंदसि मारींदसि। मां ग़रीब, मां सफ़ा मिसकीन आहियां, मूंखे इंसाफ़ खपे। मूंखे ग़लति कमु चए थो, ग़लति कमु करे मूंखे खरा, मां चवां थी न, वरी मुंहिंजा बच्चा मारे कुटे खसी वियो, मूंखे इंसाफ़ खपे। मां ग़रीब मिसकीन आहियां। अथसि ॿियो भाउ अथसि खादम सोट अथसि, ॿियो मंठार भाउ अथसि, ॿियो ईसो मामो अथसि, ॿियो मूसो बि मामो अथसि, ॿियो दादन मामो अथसि, ॿियो फनकार। हुननि जे चवनि त मुंहिंजो सभु कुझु खणी वियो आहे। ॾाज बि खणी विया अथसि समूरो, इंसाफ़ खणी वियो। मामा अथसि न, हिकिड़ो ईसो, ॿियो मूसो, ज़िम्मेवारी अथसि। हिकिड़ो भाउ अथसि मंठार। मुंहिंजो कुझु बि थियो, मुंहिंजे ॿारनि खे, मुंहिंजे भाउ खे, कुझु मुंहिंजे मामे खे, त उहे ज़िम्मेवार आहिनि। इंसाफ खपे, इंसाफ खपे, इंसाफ खपे। चवण इहो आहे त असांजो जेको गुलाम शबीर लिगारी आहे हेठि रिद्धमोरी में ॿुधे 10 साल मुंहिंजी भाउ जे करे शादी थी आहे न ॿुधे, हुनखे छा कयसि मारे कुटे पंहिंजी माउ जे घर में छॾे वियो। वरी 28 तारीख़ अची घर में मारे कुटे हुनजा जेके ॿार आहिनि 4 ई खसे वियो। उन खां बाद असां 451 दरख़्वास्त कोर्ट सगोरी में कईसीं, जंहिं बाद वरी असां वटि 29 तारीख़ आयो, असां हमलो करे वियो आहे, धक हणी मुंहिंजी भाणजे खे खणण जी कोशिशि कई अथसि। हाणे असांखे मौतमार धमकियूं, केसनि जूं धमकियूं, भाणजे खणण जूं धमकियूं। असां ग़रीब मिशकिन मज़ूर माण्हू केॾीमहिल किथे केॾीमहिल किथे नंढड़ा बचिड़ा आहिनि ॿुधे, अची घर में प्रेशर असां ते रखे थो ॿुधे, केॾीमहिल बि मां खणी वेंदुमि। जंहिं बाद हाणे बि ज़िम्मेवार मुंहिंजे भाणजनि जो ॿारनि जो या मुंहिंजे भाणजनि खे या कुझु में असांखे थियो त ज़िम्मेवार शबीर लिगारी ऐं हुनजा जेके ॿार मंठार खादम इहे ज़िम्मेवार आहिनि। असां था SP साहब खे रोल साहब खोसे खे अपील था कयूं त महिरबानी करे हुनजे मथां FR ऐं HO अकबर के खोखर साहब के चऊं था महिरबानी जे मथां FR वग़ैरह को बि कानूनी कराए। शीशर कोर्ट नौशहर जज साहब बदर साहब काज़ी के चऊं था उनजे मथां को एक्शन वग़ैरह खणे, जंहिं बि असांखे तहफ़ुज़ न आहे, असां परेशान लॻा पिया।